हैदराबाद की सिविल सोसाइटी पारां सिंध के गवर्नर इमरान इस्माइल खिलाफ़ कासिमाबाद इलाइक़े नसीब नगर चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे में सियासी समाजी धुरियुनि ऐं औरतुनि पिणु शिरकत कई। मुज़ाहिरे में शामिल माण्हुनि सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि कंदड़ सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते समाजी अॻवान पुनहल सारियो प्रोफेसर मुश्ताक मीरानी, अब्दुल रज़ाक उमरानी, दर्शन सचदेव ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध हिकु आहे ऐं हिकु रहंदी। सिंध हज़ारे सालनि जो तारीख़ी वतन आहे जंहिंखे विरहाइण जी ॻाल्हि कंदड़ सिंध जी तारीख़ खां वाक़िफ़ न आहिनि। हिननि चयो त सिंध जा माण्हू पंहिंजी तारीख़ी वतन खे विरहाइण जी ॻाल्हि कंदड़नि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कंदा। जेको सिंध खे विरहाइण जी ॻाल्हि कंदो उन जी सिंध में का बि जाइ न हूंदी। हिननि चयो त इमरान इस्माइल सिंध जे गवर्नर हूंदे सिंध जे विरहाइण जी ॻाल्हि करे किरोड़े सिंधियुनि जी दिलि आज़ारी कई आहे ऐं पंहिंजे असुल मक़सद जो इज़हार कयो आहे। जंहिं मां लॻी रहियो आहे त गवर्नर बि नसल परस्त सियासत कंदड़ गुरुअनि जी ॿोली ॻाल्हाए रहियो आहे। हिननि चयो त इमरान इस्माइल खे हाणे सिंध जो गवर्नर रहण जो को बि हक़ु नाहे। हू इहो हक़ु विञाए चुको आहे। उन करे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे इहो चिता ॾियूं था त तहसब परस्त गवर्नर खे बिना देर हटायो वञे। ॿी सूरत में सिंध जा माण्हू पुरअमन जदोजहद खे तेज़ कंदा ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे मजबूर थी गवर्नर खे हटाइणो पवंदो।